साहिबन ते हथ खयो न 20 रुपए जो सौदो करे जड़ी माल सतगुर आया होया सच्चा सौदा जेको 20 रुपए जो एड़ो सौदो थियो अज ताई पूरी दुनिया खाए थी वो लंगर 20 रुपए जो सौदो खुटे न थो अज भी बरकरार है। जड़ी माल वापस आया सतगुरु मेहता कल्याण दास पिता हथ खयो होयो बेबे नानकी रोई करे चए दी पिताजी मुझे नी वीर ते हथ न खणदा क्यों मुझे नी वीर के धड़को न दींदा क्यों। राय बुलार कावड़ करे मेहता कल्याण दास के चो तुझो पुत्र 20 रुपया दई आया वा तू नी हेतरे 20 रुपए जे लाए मुझे गुरु नानक ते हथ खवा मां तो के 100 रुपयो जान दो ओ जेकी मिल्कियत आ जेकी जायदाद आ इंजी दिनली ताहे। जड़ी माल राय बुलार चे पियो मां कर्जदार हां गुरु नानक जो मेहता कल्याण दास पुछी वरतो होयो राय जी ता चोता मां नानक जो कर्जदार हां नानक जी उम्र छाए ता तो पूरी तलवंडी जा मालिक हो राजा हो ता वट जाए जायदाद बंगला माड़ियों सब कुछ ता के रब दिनो आ नवाजियो आ पो ता नानक जा कर्जदार कियो। राय बुलार जी आवाज राय बुलार जी चवणी जेकी हुई साथ संगत जी चे तो ओ मेहता कल्याण दास मता तुझे दिमाग में हुजे जेको आ मुंजो आ याद रख जाए शायद माखे कोई भी न सुञाणे शायद माखे राय बुलार के इनी शहर के राय बोए जी तलवंडी के कोई न सुञाणे पर हिक गाल चई सजा जेड़ी माल मुझे शहर जो नालो वरतो वंदो न मुझे नाले सा न तुझे इनी नानक जे नाले सा वरतो वेंदो। अज नालो केड़े नाले सा वरतो वेंदो नानकाणा साहिब नानक जे अचण सा रौनका थियूं तडी राय बुलार नालो रखी सजो नानक आना नानकाणा नानकाणा साहिब प्रीत रखी राय बुलार प्रीत जी जेड़ी माल तड़प उथदी आ न साथ संग जी याद रखजो एक बंदे जी बंदे सा प्रीत हुजे केड़ी तड़प हुंदी आ एक मां जी पुट सा प्रीत हुजे उनी तड़प जो अंदाजो हुंदो आ कंहिंखे बार बुखियो हुंदो आ उहा मां जी तड़प मां के एहसास देवाई दिया कि तुझो बार बुखियो आ भले वो गाल्हाइण न जाने एक बंदे जी प्रीत जेकी आ उहा एतरी गहरी थी सके थी त जेड़ी मालिक सिख जी प्रीत गुरु सां पइजी वञे न उहा अवस्था ही बी थी वेंदी आ पो उहा अवस्था हुंदी आ जो प्राणी जल बिन है मरता त्यों सिख गुरु बिन मर जाए जिए पानी को सिवा इंसान जी मौत आ न पानी को सिवा मच्छी जी मौत आ तीअं ई सतगुरु को बिना सिख जी मौत हूंदी आ मच्छी रोग तड़पदो आ तीअं ई राय बुलार तड़पे पियो पुकार करे पियो दाता ओ मुंहिंजा गुरु नानक पोढ़ो थियो आ ख़बर नाहे कॾहिं शरीर मो साह निकिरी वेंदो ख़बर नाहे तुझा दर्शन वरी थींदा न थींदा जे मुंहिंजे शरीर में मुंहिंजे गोॾनि में साह हुजे आ न शायद नंगे पैरी तुझे दर ते दर्शन करण चाह दाता पर मुझे गोडन में साह नाए पर ये अखियूं इं तरसन थियूं सवाल करन थियूं पातशाह पहिरों तू ईंदे के पहिरों मौत ईंदी अची दीदार बख्श। राय बुलार पुकार कई ये सागा दिहाड़ा सतगुरु जे अवतार जा अवतार गुरपुरब आयो अज राय बुलार पंहिंजे नौकरन के चए थो ओ हलो प्यारो मुझे गुरु नानक जो आगमन आ उनजे घर हली करे वाधाई त ॾेई जो। राय बुलार नौकरन के वठी ब नौकर गड वरतन उन्हनि जे कुल्हनि जो सहारो वठी हाणे जेड़ी मार हेॾे गुरु नानक जे घर ॾे अचण लॻो मेहता कल्याण दास माता तृप्ता के चवनि था गुरु प्यारी अज पंहिंजे नानक जे अवतार जो ॾींहुं आ अज जे ॾींहुं ते नानक असांजे घर में ॼायो असांजे घर खे भाग लाथो हिक कम कर अज कोई भी तुझे दर ते सवाली अचे खाली न वञे सभिनि जी झोल भरे मोकिल सभिनि जी झोल भरे मोकिल त माता तृप्ता छा कयो हिकु थाल खयो गुड़ जो ॿियो थाल खयो चणनि जो खणी करे कोई भी सवाली अचे कंहिंखे खाली न मोटाए पई दर खड़के पियो उन्हनि खे झोल में गुड़ और चणा विझी करे मोकिले पई दाणा। राय बुलार अचे पियो हिकदम सां दरवाजो खड़कायई माता तृप्ता ॿाहिरि आई साथ संगत जी अॻु रवाज हूंदा और तूं मुंहुं ढकी दियो हुयो माता तृप्ता जो मुख ढकियल हुयो ॾिठो न साम्हूं केरु आहे जीअं राय बुलार छा कयो नौकर रोकिन पिया राय जी तव्हां राजा हो तव्हां छो था झो लॻो कयो उन्हनि खे इशारो ॾिनई चुप कयो राय बुलार झोल अॻो कई माता तृप्ता गुड़ भी विधो उहे चणनि जा दाणा भी विधा झोल में
जीअं विधा साध संग जी राय बुलार जी अखियुनि में पाणी झोल भरे पंहिंजे छाती सां लॻाए ज़ोर ज़ोर सां चए थो धन गुरु नानक, धन गुरु नानक, धन गुरु नानक।